अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं स्याल हयात अदबी रंग में तव्हांखे खुश आमदीद। सिलसिलो आहे किताब हिकु कायनात। अॼु जंहिं किताब जो तारुफ़ ऐं तजियो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं उहो सिंध जे तमामु सीनियर कोहना मश्क ऐं तमामु वॾे शाइर, अदीब, मुहक़िक़ ऐं वॾे आलिम हकीम ग़ुलाम मोहम्मद अर्शी सूमरो साहब जो दीवान अर्शी संस इल्म खे मुरतिब कयो आहे, तरतीब ॾिनो आहे असगर भट्टी भिरियाई, जेको पाण सिंध जो तमामु नाले वारो अदीब आहे। किताब जे मुख्य टाइटल ते साईं जी तस्वीर आहे ऐं दीवान अर्शी सुहिणनि अखरनि में लिखियलु आहे। सॼो टाइटल ठहियलु आहे मोर सागर जो। अर्शी पब्लिकेशन तरफ़ां ही किताब छपायो आहे जेको नालो बि साईं जे नाले सां ई मनसूब आहे ऐं संस औलाद उन नाले सां ही पब्लिकेशन शुरू कई आहे। किताब जे शुरू में साईं जूं तस्वीरूं आहिनि ऐं अंदरि बि तमामु घणियूं साईं जूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरितल तस्वीरूं आहिनि। 440 सुफ़नि ते आधारियल ही किताब आहे। इंतिसाब जेको साईं जंहिंखे अपना बि चइबो आहे, साईं जो पंहिंजो लिखियलु आहे। मनसूब थो करियां ही दीवान बनाम दीवान अर्शी पंहिंजे दिलि जे नाले, जंहिं ते हुअल कुल जो चिटो चिटियल ॾिठमि अर्शी। नाशिर तरफ़ां साईं माजिद लिखियो आहे त मुंहिंजे लाइ निहायत ख़ुशी जो लम्हो आहे जो संदुम वालिद बुज़ुर्गवार क़िबला हकीम सूमरो ग़ुलाम मोहम्मद अर्शीअ जो दीवान बेनाम दीवान अर्शी संदुन ई नाले क़ाइमु कयल अर्शी पब्लिकेशन भिरिया शहर तरफ़ां छपराए सिंधी ॿोली जे इल्मी अदबी मैदान में हिकु बेबहा तोहफ़े जो इज़ाफ़ो आंदो आहे। उमेदु आहे त असांजी पब्लिकेशन तरफ़ां अदबी सथ में हिन इज़ाफ़े खे क़बूल जी निगाह सां ॾिठो वेंदो। उनखां पोइ मुहाग आहे जेको साईं असगर भट्टी भिरियाई जो लिखियलु आहे। मुहाग तमामु तवील आहे ऐं मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे साईं असगर भट्टी जो साईं सां तमामु घणो ऐं गहरो तालुक़ु हुयो, जंहिंजो हुनखे हक़ अदारी करणो हुयो ऐं उन हवाले सां साईं खे जेतिरो मुहाग लिखणु खपंदो हुयो, जेतिरो साईं जो तालुक़ु हुयो, बिल्कुलु ओतिरो ई मुहाग लिखियलु आहे। मुहाग में साईं जूं कुझु सिटूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। दरअसल मां पाण खे ॾाढो ख़ुशि नसीब थो सम्झां जो क़िबला ॾाॾा साईं हकीम ग़ुलाम मोहम्मद अर्शी साहब जन सां कई साल ग़ालिबन साल 1985 ईस्वी जे आख़िर खां वठी 2003 यानी संदुन विसाल ताईं लॻभॻि 18 साल इंतिहाई वेझड़ाइप रही, जा हुसन असलूबीअ सां निभाइजंदी रही। हाणे बि संदुन ख़ानदान सां साॻीअ सिक वारो सिलसिलो क़ाइमु आहे। अॻिते हली साईं जे हवाले सां लिखे थो त आम तरह कचहरी में चवंदा रहंदा हुआ त किताब मुंहिंजा सचा दोस्त, साथी, हक़ीक़ी मिट, रूहानी अहबाब ऐं सचा मुर्शिद आहिनि। सभु की आहिनि जंहिंखे जंहिं वक़्तु बि सारियां थो अचो हक़िया हाज़ुर थियनि, वेठा मूंसां ॿोलियूं ॿोलनि, पिया था मूंखे पाढ़ीनि, शाल मुंहिंजा ई महबूब मूंसां हमेशह हुजनि। उनखां पोइ संदन शाइरी जो हवालो ॾींदे साईं लिखियो आहे त हाल तुंहिंजे मूंखे अफ़सोस ए हाजी अदा हज हुज़ूरी हितड़े थे तूं काॾे काहीं थो जनाब। याने हज हुज़ूरी दिलि में माणण वारे अजीब ख़्याल जो इज़हार कंदड़ ॾाॾा अर्शी अञा बि अॻभरो थी हीअं बि इरशाद फरमाए थो त बिश्त दोज़ख आहे तो में ॿियो किथे कुझु कीन आहे, जे खिली थो बिश्त आहीं, जे रोई दोज़ख जो बाब। उनखां पोइ साईं जे फर्ज़ंद ऐं हिन किताब जे नाशिर इंजीनियर माजिद अली सूमरो जो मज़मून आहे जंहिंजो उनवान आहे अर्शी नूर नूरी, जंहिंमें साईं जो मुख़्तसिर तारुफ़ आहे। नालो ग़ुलाम मोहम्मद, वालिद बुज़ुर्गार जो नालो ॾातर ॾिनो, तख़ल्लुस अर्शी, जनम जो साल 1904 ईस्वी, जनम भूमि तगर पुराणा लॻ मञुठ, हाणे दरियाह जो पेट, उन वक़्तु तालको कंडियारो, ज़िलो नवाबशाह, हाणे तालको भिरिया शहर, ज़िलो नौशरो फिरोज़। हिन में साईं जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं लिखियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी हैरत अंगेज़ आहे जेका हुनजे साईं जे कफ़न जे हवाले सां साईं लिखी आहे। मुख़्तसिर उतां हिकिड़ी चूंड कुझु सिटूं तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। 1983 धारे क़िबला बाबा साईं मुंहिंजे दोस्त मरहूम अब्दुल रज़ाक़ ख़ान ॾिहराज खे किथां सिंधी कपह जा ककड़ा ॿिज तौरु वठी ॾिना हुआ, जंहिं पंहिंजे ठारू शाह जे पासे वारी ज़मीन में पोखराया। पोइ जॾहिं फुटियूं तयारु थियूं त असांखे भाउ अब्दुल रज़ाक़ ख़ान ॾिहराज भिरिया पाण ॾांहुं ॾियारे मोकिलियो।
बाबा साईं उन्हनि फुटियुनि खे टाणाए पिञाराए उन कपह मां अमर साइण खां धागा कढाया। उन्हनि धागनि जे ढेरनि जी भरी ॿधी मां ऐं बाबा साईं म्या अलहद ते कोरीअ वटि कपिड़े उणाइण लाइ खणी आयासीं। पूरी तरह यादि आहे त बाबा साईं अलहद ते कोरी खे घणो ताक़ीद सां जल्दी ऐं सुठे कपिड़े उणण लाइ चयो हुन। पोइ उन जी ॾिनल तारीख़ ते वरी उहो कपिड़ो क़िबला बाबा साईं ऐं मां खणी आयासीं। अमर साइण जे हथनि मुबारकनि सां कतियल धागनि जे ठहियल कपिड़े खे पंहिंजे कफ़न तौरु घर रखाए छॾियो हुन। उहो ई कफ़न संदन हुकुम मूजिबि खे नसीब थियो। साईं अर्शी साहिब जे अदबी पोरे जे हवाले सां साईं हिकु लिस्ट ॾिनी आहे किताबनि जी, जेके जिन में कुझु छपियल आहिनि, कुझु अणछपियल आहिनि, जिन में मसनवी, बू अली कलंदर, ख़ुदशनासी, मनकबत, फ़ारसी ॿोली मां सिंधी ॿोली में हज़रत कलंदर लाल शहबाज़नि जो यूनानी इलाज, मुजरबात, रुबायात हकीम उमर ख़याम, रुबायात सरमद शहीद, दीवान हज़रत अली अलैहिस्सलाम, दुआए सबा, करीमा, माहकीमा, मसनवी मौलाना जलालुद्दीन रूमी, कुरान शरीफ़ जे कुझु आयतुनि जा मंज़ूम तर्जुमा, इहे सभई सिंधी ॿोली में मंज़ूम तर्जुमा आहिनि ऐं अणछपियल आहिनि। हिननि जी दुआ आहे त उहे इनशाअल्लाह मंज़र ते ईंदा ऐं काफ़ी सारनि असांजनि पढ़ंदड़नि खे फ़ाइदो ॾींदा। अॻिते हली साईं जी न्याणी रुबीना सूमरो जो हिते तासुर आहे, जंहिं मां कुझु सिटूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। नज़र जी कमज़ोरीअ जे करे मूंखे संदुन सोहबत में वेहण जो मौक़ो मिलियो। सुबुह खां शाम ताईं कॾहिं अरबीअ जे आयतुनि जो तर्जुमो कंदे त कॾहिं शेर लिखाईंदे गुज़रंदा हुआ। उन मजमूए में ख़बर नाहे केतिरा गज़ल ऐं शेर गॾु लिखियासीं, छो जो नज़र जी कमज़ोरी जे करे लिखण में ॾुखियाई लॻंदी हुअनि। उन करे संदुन जा चयल लफ़्ज़, शेर या तर्जुमा सिधा करणु मुंहिंजे नसीब में आया। तमामु घणनि ॾाहनि अदीबनि जा हिन में लेख शामिल आहिनि। डॉक्टर इमदाद अली मेमुण जो मज़मून आहे अर्शी सां पहिरीं मुलाक़ात, अल्लाह वरायो हाकिम अली लाखो, उनखां पोइ सैयद फ़तह अली शाह फैज़ भिरियाई, फ़कीर अता फौलादी जो मज़मून आहे। पोइ डॉक्टर ग़ज़नफ़र हुसैन पीरज़ादो, करम टालपुर, साईं जे फ़र्ज़ंद अली इज़हार नौजवान लेखक आहे, उनजो मज़मून आहे खतूरीअ कणो। ऐं आसी ज़मीनी सिंध जो वॾो अदीब आहे, शाइर आहे। साईं जो मज़मून हिकु राति जो कर्ज़, जंहिंमें साईं पंहिंजो बयानु लिखियो आहे त साईं जन वटि अची हिकिड़ी राति तरसिया ऐं उन राति जो किसो साईं ॿुधायो आहे। साईं पंहिंजा लफ़्ज़ कुझु हिन तरह अर्पिया आहिनि त ओ साहिब बसीरत ॾाहा, मूं हिकु राति तोसां घारे, तुंहिंजी मुहबत में वाक़ई बि कसाफ़त जे परदे पोयां लताफ़त जा छा त मंज़र माणिया हुआ, जंहिंजो कर्ज़ ही चंद सिटूं हरगिज़ अदा नथियूं करे सघनि, पर जन सदोरनि तुंहिंजे साम्हूं सवें रातियूं गुज़ारियूं, उहे त बिलाशक पारस बणिजी चुका हूंदा। प्रोफेसर अली असगर ख़ासकेली, अब्दुल गफ़ार सिद्दीकी, अल्लाह नवाज़ रुकनाई वॾे अदीब जो मज़मून शामिल आहे। सिंध जे तमामु सुरीले सुहिणे शाइर साईं राशिद मोराई जो मज़मून आहे, जंहिंजो उनवान आहे इश्क जे मकतब जो पढ़ियल। लिखे थो त मूंखे अहिड़ा माण्हू ॾाढा वणंदा आहिनि जंहिंजे चवण ऐं करण में हिकु जहिड़ाई हुजे। साईं अॻिते हली लिखे थो त मुंहिंजी सारी उमिरि अहिड़नि अमर इंसाननि जी ॻोल्हा साणुनि रिहाणियूं करण में गुज़री आहे, छो त भिट धणी फरमायो आहे त रहिया अथई राति सुबुह वेंदई साबरी, लऊं लऊं मंझि लतीफ़ चए कर तनी जी तात, जोगियां संदी ज़ात ॿिए भेरे भाग मिड़े। अहिड़ो ई मुंहिंजो मनपसंदि माण्हू ऐं सचो सूफ़ी असांजे ज़िले नौशर फ़िरोज़ जे भिरिया शहर में रहंदो हो, जंहिंजे लाइ मां जेकर ईअं चवां त जॾहिं कर थियाम साना सुकरिन। वॾे शाइर इमदाद हुसैनी जो मज़मून शामिल, वॾे लेखक मोहम्मद इब्राहिम जोयो जो मज़मून शामिल आहे दीवान अर्शी। साईं लिखे थो त तक़रीबन 5 साल अॻु पंहिंजे मोहतरम अज़ीज़ दोस्त हकीम ग़ुलाम मोहम्मद अर्शी जे किताब ख़ुदशनासी लाइ लिखियो हुउमि, जॾहिं असांजे भाॻे पाण हाल हयात हुआ त पाण हिकु आला दिल, इल्मु दोस्त ऐं रोशन ज़मीर, अदब नवाज़ बुज़ुर्ग जी हैसियत में पंहिंजे उन किताब जे उनवान वारे मंज़िल ताईं पहुतल हुआ। उनखां पोइ हिन किताब में सिंध जे ॿिए वॾे ॾाहे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जूं कुझु सिटूं शामिल आहिनि। काफ़ी अरसे ताईं मुंहिंजो मरहूम सां मुहबत जो नातो रहियो। भिरियनि जे शहर में संदुन दवाख़ानो मरीज़नि मुहताजनि लाइ शफ़ाख़ानो हो ऐं पाण संदुन दुआगो ऐं भरिजल हो। मरहूम फ़क़ीर तब ऐं सूफ़ियाने फ़िक्र जो रोशनी में हक़ ऐं हक़ीक़त जो मुतलाशी हो। उनखां सवाइ साईं जी वसियत हिन किताब में शामिल आहे, जेका साईं लिखी त पंहिंजे औलाद जे लाइ आहे, पर सॼी वसियत मां त नथो पढ़ां, पर
मां चाहींदुसि त हीअ किताब जेके मुतालियो कनि उहे इन सॼी वसियत खे पढ़नि, छो जो हीअ वसियत हर इंसान जे लाइ आहे। शुरू में हिकु नुक़्तो आहे त हर कंहिं सॼण खे सिर जो सदको ॼाणो, सिर सलामत आहे त सॼण समय पैदा थी पवंदा, तंहिं करे सिर बचाइण जी हर तरह कोशिशि करियो। हाओ हतल मक़दूर सॼण खे पंहिंजो करण जी अख़लाक़ी कोशिशि ज़रूरु करणी आहे, पर जे भायो त हाणे त सॼण सिर थो विञाए त पोइ उहो सॼण तव्हां तां क़ुर्बान आहे, न की तव्हां उन तां। ॿियो नुक़्तो लिखे थो त कंहिं ॿिए जे इशारे ते न हलो, बल्कि पंहिंजी सोच वीचार सां हलो। आख़िरी साईं जा नुक़्ता जेके आहिनि त ॿी त का मिल्कियत कान ठाही अथमि जा विरहायां, बाक़ी बचनि लाइ अख़लाक़ छॾियो थो वञा। उमीद त बचा बा अख़लाक़ थी गुज़ारींदा त सभु कुझु अथव। केॾो न वॾो नुक़्तो आहे त अख़लाक़ ई त सभु कुझु आहे। इन करे मां चवां थो त हीअ वसियत सभिनी जे लाइ आहे। ऐं आख़िरी नुक़्तो हिन वसियत जो आहे त किताब सभिनी जे पढ़ण लाइ आहिनि, न विञाइण ऐं विकिणण लाइ। इहे मूंखे तव्हां खां बि प्यारा आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ दोस्त आहिनि, उन्हनि खे इज़त जी निगाह सां ॾिसंदा। वसियत खां पोइ जेके साईं जे उन तॾे ते पहुता ऐं पंहिंजा तासुरात तहरीर कया, उहे तासुरात सिंधी ऐं अंग्रेज़ी में हिन किताब में शामिलु थिया आहिनि। उनखां पोइ अलफ़ बेवार साईं जे दीवान जी शाइरी आहे, जेका पहिरीं अलफ़ आहे। उनजो पहिरियों जेको गज़ल आहे उनजो ख़्यालु हिते लिखियलु आहे त ख़ुदाया 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 ख़ुदा तूं आहीं असांजो असीं तो संदा। यादि रहे त हीउ दीवान जेको अलफ़ बे खां ये ताईं आहे, उनजो आख़िरी काफ़ियो जेको आहे सो उहो अलफ़ बेवार आहे। इश्क जे मकतब में वेही पढ़ अची दिलि जो किताब, ता नथी रोशन पवे तो ते हक़ीक़त जो हिसाब। अहिड़े तरीक़े सां ये ताईं हीअ किताब आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ शाइरी आहे, काफ़ियो आहे, ऐं वरी विच ते तस्वीरूं आहिनि कुझु साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब सां साईं जी गॾियल तस्वीर आहे। उन खां सवाइ ॿियनि शाइरनि अदीबनि सां साईं जूं तस्वीरूं आहिनि। आख़िर जेको बैक टाइटल आहे उन ते साईं जे आख़िरी आराम गाह जी तस्वीर आहे, साईं जी पंहिंजी पीरसनी वारी तस्वीर आहे। आख़िरी आराम गाह जे हेठां जेको शेर आहे उहो ॾाढो ज़बरदस्त सिलेक्शन जंहिं बि कई आहे, बहितरीनु शेर ॾिनल आहे। ईअं सम्झो त निचोड़ आहे हिन किताब जो त सदा नूर नूरी तूं अर्शी हुज़ूरी, न ख़ाकी न बादी न आतश न आबी। किताब दीवान अर्शी तमामु सिंधी अदब जो हिकिड़ो सरमायो आहे। जेको बि असांजो अहले इल्म अहले अदब हिन किताब खे पढ़ंदो उनखे ज़रूरु हितां मार्फत जा मोती मिलंदा, छो त किताब हिकु काइनात आहे। अहिड़नि ई किताबनि जा तबसरा तव्हां सां हिन चैनल ते मिलंदा रहंदा, तंहिंजे करे ॾिसंदा रहो अदबी रंग।